आईजी सिंध गुलाम नबी मेमन कराची में नादरन बाईपास से मालपीड़ी जो दौरो करे मालपीड़नि की सिक्योरिटी जो जायज़ो वरतो आहे। आईजी गुलाम नबी मेमन मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त हिन भेरे ईद उल अज़हा ते गुज़िरियल साल की भेट में ॾोह घटिया आहिनि। आईजी चयो त पुलिस में 13,000 नयूं भर्तियूं कई पियूं वञनि। थाणनि जी सूरतहाल में बेहतरी आंदी वेंदी, अहलकारनि जूं ड्यूटी टाइम घटायो वेंदो। आईजी गुलाम नबी मेमन जो चवणु आहे त हू शहीद जान मोहम्मद महर जे वारसनि सां राब्ते में आहे। शहीद जान मोहम्मद जा कातिल जल्द गिरफ्तार किया वेंदा। अहम ख़बर खान नाज़रीन अवां खे अपडेट कयूं पिया। आईजी सिंध गुलाम नबी मेमन कराची में नादरन बाईपास ते मालपीड़ी जो दौरो करे मालपीड़नि जी सिक्योरिटी जो जायज़ो वरतो आहे। आईजी गुलाम नबी मेमन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिन भेरे ईद उल अज़हा ते गुज़िरियल साल जी भेट में ॾोह घटिया आहिनि। आईजी चयो त पुलिस में 13,000 नयूं भर्तियूं कई पियूं वञनि। थाणनि जी सूरतहाल में बेहतरी आंदी वेंदी, अहलकारनि जो ड्यूटी टाइम घटायो वेंदो। आईजी गुलाम नबी मेमन जो चवणु आहे त हू शहीद जान मोहम्मद महर जे वारसनि सां राब्ते में आहे। शहीद जान मोहम्मद जा कातिल जल्द गिरफ्तार किया वेंदा। आईजी सिंध गुलाम नबी मेमन कराची में नादरन बाईपास ते मालपीड़ी जो दौरो करे मालपीड़नि जी सिक्योरिटी जो जायज़ो वरतो आहे।